बाबा तो मुजेरी को ज़मीन त वरिती आहे ऐं आसरो कयूं वेठो आहे त वस थींदी। माना चई तो त मां 4,000 मूं 10,000 कमाईंदुसि। ओ बाप कोन कमाईंदे हरू भरू बाबा माल माराईंदे। इन करे मां चवां थो त इन 4,000 जो आसरो छॾ, मुजेरी खे चओ त पुंड छॾियूं। जेकॾहिं बाबा नथा लॾियूं न त मुजेरी खे चओ त असां शहर था हलूं, ते शहर में हली माल हली विकिरो था कयूं। जेकॾहिं न बाबा माल में बीमारी पई त असांजो माल टके में बि कोन विकामबो। हाय रे हाय, इन वसो जे आसरे सॼो माल माराईंदो, पर इन ज़मीन मां चक न कढंदो। अब आऊं त चवां थी, राति तूं ऐं मां हली मुजेरी खे मिंथ मेड़ कयूं था। तियो 1000 तोखे आयो, असां ज़मीन मां हथ कजूं। न बेबल, मुंहिंजी ज़बान थियल आहे, नुक़सान त नुक़सान ई सही। बाबा तूं कॾहिं नफ़े जो सौदो कयो आहे? सदाई नुक़सान ई खाधा थी। अम्मा, केरु नुक़सान लाइ सोचींदो, हर को नफ़े लाइ सोचींदो आहे, पर मिलंदो उहो आहे अम्मा जेको नसीब में हूंदो आहे। बाबा तूं हाणे छॾ नफ़े नुक़सान खे, इहे मुजेरी खे पैसा तूं बख़्श। इहे 4,000 असां मुजेरी खे भरे ॾींदासीं। तूं मुजेरी सां मिल ऐं उनजे मथां ज़ोर रख बाबा त लॾो खणणो आहे या न, त पोइ मां सुभाणे खां वठी थोरो थोरो माल करे शहर कढां। बाबा अब ॻाल्हि ॿुध, तूं पाण वञी मुजेरी सां ॻाल्हाए, मूंखे पिणहे जो आसरो न कजांइ, इहो कुझु कोन कंदो। सही आहे अम्मा, ईअं ई करिणो पवंदो। शाम माल जी वापसी खां पोइ मां मुजेरी सां ॻाल्हाईंदुसि। वञूं या वेहूं, इहे आसरा ख़तमु न थींदा। उसी ॾींहुं असां कुझु बि नथा करे सघूं।